दरिया खान मरी जे मेन बाज़ार में उर्दू स्कूल वटि बिजली ऐं सोलर प्लेटनि जी दुकान खे ओचितो शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई। बाहि सबबि दुकान अंदरि पयल लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशर फिरोज़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राना रियाज़ुल हसन। जी राना, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा, बिल्कुल दरिया खान मरी मेन शाही बाज़ार में बिजली ऐं सोलर प्लेटनि जी दुकाननि खे ओचितो शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई। बाहि सबबि दुकान में पियल लखनि रुपयनि जो सामान सड़ी राख थी वियो। दुकानदार अलीजान राजपूत CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सोलर प्लेटनि जी दुकान खे बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि दुकान में पियल रोक रक़म, सोलर प्लेटूं, बैटरियूं, पखा, एयर कूलर, UPS ऐं ॿियो समूरो सामान सड़े राख थी वियो आहे। अलीजान राजपूत ॿुधायो त जीअं ई बिजली आई त अचानक दुकान खे बाहि लॻी वई। बाहि विसामण जी कोशिश कई पर ज़ाब्तो न अची सघियो। दुकान में पियल समूरो इलेक्ट्रॉनिक, सोलर सिस्टम जो सामान ऐं रोक रक़म सड़ी वियो। बाहि सबबि तक़रीबन 5 लख रुपयनि खां वधीक जो नुक़सानु थियो आहे। जी